नाज़िम थाणो बुल्ला खान तोंग शरीफ में मलिक सिकंदर खान के सहकार से तालका अस्पताल जो MS तरफा मुफ्त तिबी कैंप लगाई वई। उन हवाले से ॾिसूं था शहबाज इमरानी की रिपोर्ट। थाणो बुल्ला खान कोस्तान के डूरा इलाइक़े तोंग शरीफ में मलिक सिकंदर खान जूनियर की तजवीज़ ते तालका अस्पताल थाणे बुल्ला खान के MS डॉक्टर हेमंत कुमार तरफा BHU तोंग में एक रोज़ा मुफ्त मेडिकल कैंप लगाई वई, जैमें तोंग टिको बाराण रेक ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल 400 खां वधीक मरीज़नि जो चेकअप करे मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते MS तालका अस्पताल थाणो बुल्ला खान डॉक्टर हेमंत कुमार जूनियर मलिक सिकंदर वेलफेयर फाउंडेशन के अगवान खादिम खासकिली ऐं ॿियनि आवाज़ TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु असीं तोंग में कैंप लॻाई आहे। उन हिसाब सां त हिते ॻोठनि में मलेरिया तमामु घणी फैलिजी वई आहे। असांखे हुकुम थियो DHO साहब जो, DG साहब जो, सरदार सिकंदर खान साहब जो त असीं हिते अचूं ऐं माण्हुनि जी ख़िदमत कयूं। हिते मुख़्तलिफ़ बीमारियुनि जूं ट्रीटमेंट कई पई वञे, उन्हनि खे दवाऊं ॾिनी पई वञनि। उन खां अलावा मेन जेको आहे उहो आहे मलेरिया। असीं 400 खां 500 हिते मलेरिया जा मरीज़ ॾिसंदासीं, उन्हनि जूं रिपोर्टूं थींदियूं ऐं जेकी बि पॉज़िटिव आया उन्हनि पॉज़िटिव वारनि खे सभिनी खे असीं दवाऊं फ्री में ॾींदासीं। UC तोंग के हेडक्वार्टर BHU तोंग में जेका मेडिकल कैंप लगी है 500 खां वधीक माण्हुनि जो हिते इलाज थियो है। असीं इंतहाई शुक्रगुज़ार आहियूं सरदार दादा मलिक सिकंदर खान जा ऐं उन सां गॾु DHO जामशोरो MS तालका अस्पताल थाणो बुल्ला खान ऐं DG हेल्थ जा जिन हिते टेस्टूं करायूं आहिनि फ्री में ऐं फ्री में माण्हुनि जो इलाज पिणु थियो आहे। मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो इलाज आहे, पर बिलख़ुसूस मलेरिया ऐं हेमंत कुमार जेको MS तालका हॉस्पिटल थाणे बुल्ला खान जो उनजी टीम ऐं साईं पाण बि हिते पहुतो आहे ऐं सुठे नमूने सां मरीज़नि जो इलाजु हले पियो। स्क्रीनिंग थिए तक़रीबन 300 जे क़रीब मलेरिया स्क्रीनिंग थिए, जंहिंमां 150 खनि माना प्लस माना 50+ जेको न रेशियो जेको सो पॉज़िटिव आयो आहे। मलिक सिकंदर वॾा थोरा हिते जेको तक़रीबन केतिरा माण्हू असांजा जेके मलेरिया बुखार में अल्लाह जी महिरबानी अलाए 100 जी तइदाद माण्हू बिल्कुलु जिन जो टेस्टियूं थियूं उन्हनि खे दवाऊं मिलियूं आहिनि। तमामु वॾी सहूलियत आहे, अल्लाह जी महिरबानी। साईं वॾी तकलीफ़ आई, वॾो रिलीफ मिलंदो ऐं माण्हुनि जी रश माण्हुनि मां अंदाज़ो लॻाए सघो था केतिरी तकलीफ़ हुई। तमामु बहितरीनु कमु आहे ऐं भलो कमु थियो आहे, काफ़ी माण्हुनि खे हिन मां फ़ाइदो थियो। हिननि जो चवणु आहे त कैंप में 100 माण्हुनि जो चेकअप करे उन्हनि खे मुफ़्त में दवाऊं ॾिनियूं वयूं आहिनि। तोंग ऐं आसपास जे ॻोठनि में मलेरिया जी बीमारी जो रेशो वधीक आहे। मलेरिया जी टेस्टूं करे माण्हुनि खे मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं आहिनि। हिननि कैंपनि सां ग़रीब माण्हुनि खे तमामु घणो फ़ाइदो थिए थो। कैमरामैन शिराज खासकिली सां गॾु शहबाज उमरानी, आवाज़ TV न्यूज़ थाणो बुल्ला खान।